अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त अॼु असांजो टॉपिक आहे हज़रत अब्दुल्लाह जन जी ज़िंदगीअ जो मुख़्तसर अहवाल पेश कंदासीं तव्हांजे अॻियां। शुरू कयूं था। पैगम्बर इस्लाम जो तालिक़ मके जे कुरैश क़बीले सां हो। मके जा कुरैश 10 पहाड़नि ते मुश्तमिल हुआ। हर हिकु क़बीलो पंहिंजे पर में ख़ुदि मुख़्तियार हुयो ऐं को क़बीलो कंहिं बि ॿिए क़बीले जे अंदरूनी मामलनि में दख़ल अंदाज़ी न कंदो हो। उन ई 10 क़बीलनि मां हिकु क़बीलो बनु हाशिम नाले हुयो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब हिन क़बीले जो सरदार हुयो ऐं मके में ज़िंदगी बसर कंदो हो। उन वक़्तु मके जी सरज़मीन 200 चौरस किलोमीटर एराज़ीअ ते पखिड़ियल हुई। हेॾी वॾे इलाइक़े में हिकु बि वणु नज़र न ईंदो हो। मके जा रहाकू 2 तरीक़नि सां पंहिंजूं मुआइशी ज़रूरतूं पूरियूं कंदा हुआ। के तिजारत कंदा हुआ त के चौपायो माल पालींदा हुआ, जिन में ख़ासि करे उठ वधीक शौक़ सां पालींदा हुआ। न सिर्फ़ु मके जा 10 क़बीला पर अरब जे ॿियनि इलाइक़नि में बि उठ पालणु मुआइशी लिहाज़ खां वॾी अहमियत वारो सम्झियो वेंदो हो ऐं जंहिं वटि उठ हूंदा हुआ त उन घराणे खे ख़ानदानी एज़ाज़ ऐं कामयाब ज़िंदगीअ जी अलामत सम्झियो वेंदो हो। हिकु बदवी अरब याने बयाबाननि ऐं रेगिस्ताननि जो रहाकू जेसीं ताईं उठनि जी परवरिश ऐं सार संभालण खे पंहिंजो पेशो सम्झंदो हो, तेसीं ताईं उन दौर जे मुआशिरे में उन खे आला ऐं मुअज़्ज़ज़ तबक़े जे फ़र्द जी हैसियत हासिलु हूंदी हुई। जेकॾहिं को रिढूं या ॿकरियूं पालण में मशगूल हूंदो हो त पंहिंजो वक़ार विञाए वेहंदो हो ऐं हू दरमियानी तबक़े जो माण्हू सम्झियो वेंदो हो। को अरब रेगिस्तान में ज़िंदगी बसर कंदो हो ऐं उठनि जी पालना कंदो रहंदो हो त उहो हिकु ख़ासि क़बीले सां तालुक़ रखंदड़ हूंदो हो। अरब क़ौम में शुरूअ खां ई अनफ़रादी ज़िंदगी गुज़ारण जो तसवुर बि मौजूदु न हो। हर हिकु अरब पंहिंजे पंहिंजे क़बीले सां वास्तो रखंदो हो। जेकॾहिं कंहिं जो कॾहिं क़त्ल थी पवंदो हो त मक़तूल जी क़बीले वारा सिर्फ़ु क़ातिल खां खून बहा क़सास वठण जे बजाइ क़ातिल जी सॼे क़बीले खां बदिलो वठंदा हुआ। जेतोणीकि हर हिकु क़बीले जे सरदार जी हैसियत हिकु बादशाह वांगुरु हूंदी हुई, याने उहो पूरे क़बीले जो ख़ुदि मुख़्तियार हूंदो हो। पर तंहिं हूंदे बि उन वटि उठनि खां सवाइ का शान शौकत वारी ॿी का शइ न हूंदी हुई। हज़रत अब्दुल मुत्तलिब जेको क़बीले बिन हाशिम जो सरदार हो ऐं पाण सॻोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तालुक़ बि उन ई क़बीले सां हो। शुरूआती ज़िंदगीअ में हज़रत अब्दुल मुत्तलिब खे का बि नज़ीना पठाणनि जी औलाद कोन हुई। पाण पुट जी औलाद ख़ातिर अल्लाह ताला खां दुआ घुरंदा हुआ ऐं बास बि बासियाऊं त जेकॾहिं अल्लाह ताला मूं खे 10 पुट अता कया त मां पंहिंजो हिकु पुटु अल्लाह ताला जी राह में क़ुर्बान कंदुसि। अल्लाह ताला संदसि दुआ क़बूल फ़रमाई ऐं खेसि 10 पुट अता कया। उन्हनि 10 पुटनि में आख़िरी पुटु, जंहिंजो नालो अब्दुल्लाह हो, ॿियनि पुटनि जे मुक़ाबले में वधीक सुहिणो ऐं ॾेखाउ वारो हो। हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजे 10 पुटनि जी पैदाइश खां पोइ आख़िरी पुटु हज़रत अब्दुल्लाह जी बालिग़ थियण जो इंतज़ारु कंदो रहियो, छो त क़ुर्बानी करण जो हिकु शर्त उहो बि हुयो त पुटु बालिग़ हुजे ऐं उन वक़्तु हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजे पुट जे गले ते पाण छुरी हलाई क़ुर्बानीअ जो फ़र्ज़ु अदा करे। जीअं जीअं हज़रत अब्दुल्लाह वॾो थींदो वियो, तीअं तीअं संदसि ख़ूबसूरती ऐं चहिरे जी रौनक में बि इज़ाफ़ो थींदो पियो वियो। बहरहाल हज़रत अब्दुल्लाह जो बलोगत ते पहुचण बैदि संदसि वालिद पंहिंजी वाइदे पूरो करण जो फ़ैसिलो करे छॾियो। जज़ीरतुल अरब जा माण्हू कुरैश क़बीले जा हुजनि या ॿियनि क़बीलनि जा, जो वाइदो कंदा हुआ त उहो पूरो तरह निभाईंदा हुआ। एतिरे क़दुरु जो जॾहिं हिक ॿिए खां कर्ज़ तौरु कुझु बि वठंदा हुआ त उहो बि मुक़ररु वक़्त में वापसि कंदा हुआ। कहिड़ो बि वाइदो कंदा हुआ त उन्हनि में उन खे पूरे करण जी फितरत समायल हुई ऐं जॾहिं को बदवी अरब जेको कुझु सोचींदो हो उहो ज़बान ते आणींदो हो, उन जी सोच ऐं ज़बान में को बि फ़र्क़ु न ईंदो हो। अहिड़ी तरह हज़रत अब्दुल मुत्तलिब बि पंहिंजो वाइदो पूरो करण लाइ फ़ैसिलो करे छॾियो। उन जो हिकु सबबु उहो बि हो त हज़रत अब्दुल मुत्तलिब हिकु हनीफ़ इंसान हो, जेको सचे ख़ुदा ऐं आसमाननि ज़मीननि जी हक़ीक़ी ख़ालिक़ जी तलाश में रहंदो हो। उन वक़्तु चंड माण्हू मके में सबत जे नाले सॾिया वेंदा हुआ,
जिन में हज़रत अब्दुल मुत्तलिब जो नालो भी रोशन हो। हिननि जो शुमार हनीफ़नि में भी कयो वेंदो हो। हज़रत अब्दुल मुत्तलिब जेतोणीक हनीफ़ सॾियो वेंदो हो, तॾहिं बि पंहिंजो अबनि ॾाॾनि जे ख़ुदानि खां इनकार बि न कंदो हो ऐं उन्हनि खे एतिराम जी नज़र सां ॾिसंदो हो। हज़रत अब्दुल मुत्तलिब खे पंहिंजे पुट जी क़ुर्बानी करण खां सवाइ कोई रस्तो न हो ऐं न त ॿी दिलि में उहो सोचींदो रहंदो हो त जंहिं मालिक हक़ीक़ीअ जे तलाश मुंहिंजी दिलि में सदाईं रहे थी, उहो बेशक वॾो अज़ीम ऐं बेनियाज़ आहे ऐं मां बि उन जो बंदो आहियां ऐं मां पंहिंजे वाइदे पूरो करण जे क़ाबिल न आहियां ऐं पंहिंजे वाइदे खां मायूस आहियां त छा उहो अल्लाह जो हिन ज़मीन ऐं आसमान जो मालिक हिकु बंदीअ जे कयल वाइदे खां माफ़ नथो करे सघे, लेकिन उहो सभु कुझु कीअं ॼाणे त अल्लाह उन जी क़ुर्बानीअ खे माफ़ कंदो या न। उन ॻाल्हि जी वज़ाहियत ख़ातिर हज़रत अब्दुल मुत्तलिब उहो फ़ैसिलो कयो त छो न कंहिं आरिफ़ शख़्स खां मदद वरिती वञे जेको आसमाननि जे राज़ खे ॼाणींदो हुजे। उन ई ॾींहंनि में यसरब मौजूदा मदीने शरीफ़ जे शहर में हिकु आरिफ़ रहंदो हो जेको आसमानी हुक्मनि ऐं इशारनि खे सम्झण जी सलाहियत रखंदो हो। हज़रत अब्दुल मुत्तलिब हिक उठ ते सवार थी यसरब ॾांहुं रवानो थियो। पाण ॾाचीअ ते सवार न थिया, छो जो उन वक़्तु ॾाचीअ जी का बि हैसियत न हुई, सिर्फ़ु उठनि जे डोड़ में इस्तेमालु कंदा हुआ, पर उन वक़्तु सफ़ेद ॾाचीअ जी क़ीमत तमामु घणी हुई। बहरहाल हज़रत अब्दुल मुत्तलिब उठ ते सवार थी 11 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ यसरब पहुता। बिना देर वञी उन आरिफ़ शख़्स वटि हाज़िर थी पंहिंजे हक़ीक़त पेश कयाऊं। उन आरिफ़ शख़्स आसमान जे सितारनि ते नज़र रखी चयो त जीअं अल्लाह खां तूं 10 पुटनि जी घुर कई हुई, उहो उन शर्त ते राज़ी थींदो त तूं 10 पुटनि जो खून बहा अदा कर। जज़रत अल अरब में इंसानी खून जी बाह हिकु उठ बराबरि सम्झी वेंदी हुई। हज़रत अब्दुल मुत्तलिब आरिफ़ खां उहो सुवालु कयो त छा मां कॾहिं 10 पुटनि जे बजाए 10 उठनि खून बहा लाइ क़ुर्बान कयां त अल्लाह राज़ी थी वेंदो? आरिफ़ शख़्स वरी आसमान ॾांहुं निहारियो ऐं जवाबु न में कंदो ॾियईं। हज़रत अब्दुल मुत्तलिब आहिस्ते आहिस्ते उठनि जो तादादु वधाईंदो वञे 100 उठनि ताईं पहुचायो त आरिफ़ शख़्स चयो, अल्लाह तुंहिंजी इल्तिजा पूरी करे छॾी। हज़रत अब्दुल मुत्तलिब यसरब खां मके रवानो थियो ऐं मके में पहुची पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्लाह जे बदिले 100 उठ अल्लाह जी राह में क़ुर्बान कया। सालनि गुज़रण बाद जॾहिं हज़रत अब्दुल्लाह जी फ़र्ज़ंद हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगम्बरता थी ऐं क़ुरान मजीद नाज़िल थियो त अल्लाह ताला क़ुरान मजीद में हिकु क़त्ल जो खून बहा 100 उठ मुक़ररु करे छॾिया, पर उहो क़त्ल कंहिं क़बाइली मंसूबे जे तहत थियलु न हुजे। जॾहिं हज़रत अब्दुल्लाह जी जान अल्लाह ताला जे तरफ़ां बख़्श थी वई ऐं उन जी बदिले में 100 उठ क़ुर्बान कया विया त उन खां कुझु अरसे बाद हज़रत अब्दुल्लाह जी शादी हज़रत आमना सां थी ऐं अल्लाह ताला खेनि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुल मुरसलीन अता फ़रमायो। पर जॾहिं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में अखियूं खोलियूं त उन खां अॻु हज़रत अब्दुल्लाह वफ़ात करे चुका हुआ। शुक्रिया। सलाम पाकिस्तान।